Welcome to Time News Studios. You are watching 11 PM Bulletin. वफ़ाक़ी सरकार कोरोना वायरस की पखेड़ रोकण लाइ मुल्क में सुभाणे खां मास्क न पाइण ते ₹100 दंड लॻाइण जो फ़ैसिलो करे वरितो। NCOC जे इजलास दौरान बंद जॻहनि में शादी जी तक़रीबन ते 20 नवंबर खां 31 जनवरी ताईं पाबंदी लॻाइण जो बि फ़ैसिलो। आउटडोर शादी तक़रीबन में 1000 खां वधीक माण्हू शिरकत न करे सघंदा। सरकारी ऐं निजी ऑफिसिस में 50% अमलो कमु कंदो। बाक़ी 50% अमले खे घर में कमु ॾियण जी हिदायत कई वेंदी। कोरोना वायरस की पखेड़ में तेज़ी बाद सिंध की राजधानी कराची में मास्क न पाइण ते ₹500 दंड लॻाइण जो हुकुम। सिंध हुकूमत सॼे सूबे अंदरि मास्क पाइण लाज़मी करार ॾेई छॾियो। 3 फुटनि खां घटि मुफ़ासिले ते सफ़र करण ऐं कार में 2 ॼणनि खां वधीक माण्हुनि जे सफ़र ते पाबंदी लागू। 55 सालनि खां वधीक उमिरि वारनि माण्हुनि खे कम लाइ ऑफिस घुराइण ते बि पाबंदी हूंदी। घरू खाते जो चवणु आहे त सरकारी ऐं निजी हंधनि ते SOPs जी भञकड़ी जा ज़िम्मेवार मालिक ऐं मैनेजर हूंदा। कोरोना जा केसेस वधण जी सूरत में सख़्त मुतासिर इलाइक़े खे सील कयो वेंदो। लंदन में बैठ के फौज को कह रहा है कि बगावत करो आर्मी चीफ के खिलाफ। इससे ज्यादा बड़ा मुल्क का दुश्मन कौन हो सकता है? उसकी बेटी वो भी वही बात कर रही है। कोई और मुल्क होता आज उसको जेल में डालते, लेकिन यहाँ औरतों का हम एहतराम करते हैं, इसलिए वो उसको इजाजत है कि खुल के बात करे। जरदारी को जेल नवाज शरीफ ने 2 दफा जेल में डाला। नवाज शरीफ के ऊपर केस जरदारी ने किए। आज दोनों इकट्ठे होके मेरे से NRO मांग रहे हैं। जिस दिन मैंने अपनी कुर्सी बचाने के लिए इन डाकुओं को जिस दिन मैंने NRO दिया, मैं उस दिन अपनी मुल्क से सबसे बड़ी गद्दारी करूंगा। नवाज शरीफ आर्मी चीफ ऐं DG ISI खे हटाइण वारी ॻाल्हि करे फ़ौज खे पंहिंजे ई आर्मी चीफ ख़िलाफ़ बग़ावत करण लाइ चवे पियो। उन खां वधीक मुल्क दुश्मन ॿियो केरु हूंदो? वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सवात में जलसे के ख़िताब दौरान ओपोज़िशन ते छिती तनक़ीद। वज़ीर आज़म चयो आहे त लंडन में वेठल लुटेरे वॾो ड्रामो कयो त बीमार आहियां। अदलिया खे बि रहम अची वियो ऐं चयो त इमरान खेसि परॾे वञण ॾे। क़ौम जो पैसो लुटींदड़ नवाज शरीफ ऐं आसिफ ज़रदारी गॾिजी विया आहिनि त NRO मिले। कुर्सी बचाइण लाइ खेनि NRO ॾिनो त उहा मुल्क सां सभ खां वॾी गद्दारी हूंदी। जलसे के ख़िताब में वज़ीर आज़म चयो त मरियम नवाज़ बि फ़ौज ख़िलाफ़ पंहिंजे वालिद जी ॿोली ॻाल्हाए रही आहे। पाकिस्तान में औरतुनि खे मान ॾिनो वेंदो आहे, तंहिं करे मरियम खे ॻाल्हाइण जी इजाज़त आहे। हुकूमतें लाने और वापस ले जाने का, हुकूमतें मुंतखब करने का और उनको घर भेजने का इख्तियार सिर्फ और सिर्फ खल्के खुदा के पास है। अपने वोट को दूसरों के पांव के नीचे रौंदने की इजाजत नहीं दोगे। जो लोग धांधली करने के मंसूबे बना रहे हैं वो ये याद रखें कि 2018 और 2020 के दरमियान के 2 सालों में पाकिस्तान बदल चुका है। अब ना लोटों को वोट मिलेगा, ना धांधली करने वाले बचेंगे, ना धांधली करवाने वाले बचेंगे। सबको अवामी गैज़ो गजब और कहर का सामना करना पड़ेगा। गिलगित बल्तिस्तान का एक मदारी आया था अभी चंद दिन पहले, एक झूठा ख्वाब दिखा के चला गया। ये उसको एहसास नहीं हुआ कि गिलगित बल्तिस्तान के अवाम सब जानते हैं, सब जानते हैं कि तुम कौन हो और तुमने कितने वादे निभाए हैं। 2.5 सालनि में पाकिस्तान तब्दील थी वियो। हाणे धांधली कंदड़, धांधली कराईंदड़ ऐं धांधली जी पैदावार खे बचाए नथो सघिजे। नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ PTI सरकार ते तनक़ीद कंदे चयो आहे त सिलेक्टेड वज़ीर आज़म रिजेक्टेड थी वियो। हाणे इमरान ख़ान असां खां NRO घुरी रहियो आहे, पर नवाज़ लीग खेसि NRO न ॾींदी। सिलेक्टेड जा ॾींहं ख़तमु थियण वारा आहिनि। गिलगित बल्तिस्तान में चूंड जलसे के ख़िताब दौरान मरियम नवाज़ चयो त पाकिस्तान में नवाज़ शरीफ खां सवाइ ॿियो को बि ऑप्शन न आहे। हाणे बि नवाज़ लीग खे हुकूमत ॾिनी वई त मुल्की हालतूं बहितर थी वेंदियूं।
जलसन में फ़ौजी क़यादत जो नालो वठण नवाज़ शरीफ़ जो ज़ाती फ़ैसिलो हो। लाज़मी आहे त नवाज़ शरीफ़ बिना सबूतनि जे नालो न वरितो हूंदो। इंतज़ार आहे त नवाज़ शरीफ़ कॾहिं तो सबूत पेश करे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीडीएम जी एजेंडा तैयार करण वक़्तु नवाज़ लीग फ़ौजी क़यादत जा नाला न वरिता हुआ। एपीसी में इतफ़ाक़ थियो हो त कंहिं इदारे जो नालो वठण बदिरां एस्टेब्लिशमेंट चयो वेंदो। गुजरांवाला वारे जलसे में नवाज़ शरीफ़ जी तक़रीर दौरान फ़ौजी क़यादत जा नाला ॿुधी धचको लॻो। आम तौर ते असां जलसनि में अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदा आहियूं। मियां नवाज़ शरीफ़ जी पंहिंजी पार्टी आहे ऐं उनखे आउं कंट्रोल नथो करे सघां। बरतानवी ख़ाबरू इदारे खे ख़ुसूसी इंटरव्यू दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीडीएम जो कतई इहो मुतालबो न आहे त फ़ौजी क़यादत उहिदे तां हथ खणी वञे। इमरान ख़ान जी हुकूमत आणण जी ज़िम्मेवारी कंहिं माण्हू ते नथी विझी सघिजे। चाहियूं था त पाकिस्तान में हर इदारो पंहिंजो कमु करे। बिलावल भुट्टो ज़रदारी जे बयान पीडीएम जे ताबूत में आख़िरी कोको हणी छॾियो। पंजाब जी सुध समाव वारी सलाहकार फिरदौस आशिक अमवान चयो आहे त फर्ज़ंदे ज़रदारी पाण खे नवाज़ लीग जे बयानीअ खां धार करे छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ बिलावल भुट्टो ज़रदारी जे इंटरव्यू ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त पीपल्स पार्टी सूदो का बि जमात नवाज़ शरीफ़ जे बयानीअ जो हिसो न आहे। नवाज़ शरीफ़ जे बयानीअ सां पीडीएम ते नाकारी असर पिया थी सघे थो त पेशावर वारो जलसो मुलतवी थी वञे। ओपोज़िशन जमातूं नवाज़ शरीफ़ जे बयानीअ जो साथ न ॾींदियूं। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त मूं अॻु ई चयो हो त पीडीएम जे फूकणे मां हवा निकिरी वेंदी। नवाज़ शरीफ़ सां का बि पार्टी गॾु न रही सघंदी। हुन पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो हयो आहे। मरियम नवाज़ जे तर्जुमान ऐं नवाज़ लीग अॻवान मोहम्मद ज़ुबैर तरफ़ां नवाज़ शरीफ़ जी तक़रीर बाबति बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान संदसि ज़ाती राय करार। मोहम्मद ज़ुबैर चयो आहे त गुजरांवाला वारे जलसे में नवाज़ शरीफ़ तजुर्बे जी बुनियाद ते ॻाल्हि कई हुई। जंहिं तजुर्बे मां नवाज़ लीग गुज़री आहे। पीपल्स पार्टी खे उहो तजुर्बो न रहियो आहे। नवाज़ लीग सम्झे थी त मुल्क में सिविलियन बालादस्ती लाइ अवाम खे अहिड़नि तजुर्बनि खां आगाह करणु घुरिजे। पीपल्स पार्टी पीडीएम जी अहम इतिहादी आहे। नवाज़ शरीफ़ जे बयान बाबति बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजी राय ॾिनी आहे। वफ़ाक़ी सरकार कणिक जो इमदादी अघु ₹1650 फ़ी मण मुक़ररु करण ऐं फ्लोर मिल्स खे रोज़ानो 38,000 टन कणिक फ़राहम करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। इक़्तिसादी राब्ता कमेटी जे इजलास दौरान पंजाब खे 7 लख टन कणिक फ़राहम करण ऐं स्टील मिल्स जे मुलाज़मनि लाइ 11 अरब 68 करोड़ रुपयनि जी ज़मीनी ग्रांट जी बि मंज़ूरी। ग्रांट अदालत में पिटीशन्स दाख़िल न कराईंदड़ मुलाज़मनि लाइ हूंदी। सिंध सरकार समूरे मुल्क में कणिक बहिरान जो ज़िम्मेवार वफ़ाक़ खे करार ॾेई छॾियो। तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त वफ़ाक़ी सरकार पारां कणिक जो अघु घटि मुक़ररु करण सबबि आबादगार कणिक जी पोखी घटाए छॾींदा। कणिक इम्पोर्ट करे परॾेही सीड़पकारनि खे फ़ाइदो ॾियण बदिरां मक़ामी आबादगारनि खे जाइज़ हक़ ॾिना वञनि। वफ़ाक़ी हुकूमत कणिक जी पैदावार ऐं ज़ख़ीरे वारा टारगेट पूरा करण में नाकाम थी वई। जंहिं सबबि मुल्क में कणिक जो बहिरान पैदा थियो। बहिरान मां वफ़ाक़ी हुकूमत जो ख़र्च हलाईंदड़ माफ़िया फ़ाइदो वठी रही आहे। चीफ कोर्ट गिलगित बल्तिस्तान समूरनि वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं हुकूमती उहिदेदारनि खे 3 ॾींहनि अंदरि गिलगित बल्तिस्तान मां निकिरी वञण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर वॾे वज़ीर ऐं चीफ सेक्रेटरी खे हुकुम ते फ़ौरी तौरु अमल दरामद कराइण जी हिदायत। चीफ कोर्ट चूंड ज़ाब्तनि जी भञकड़ी बाबति दाख़िल दरख़्वास्त जो हुकुम ॾिनो जेका पीपल्स पार्टी ऐं नून लीग पारां दाख़िल कराई वई हुई। पीपी चेयरमैन तरफ़ां गिलगित बल्तिस्तान में चूंड मुहिम जारी। दयामीर में चूंड जलसे के ख़िताब दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त आउं सिलेक्टेड न आहियां जो वाइदनि तां फिरी वञा। असां हर वाइदो पूरो कंदा आहियूं। हुकूमत खे हाणे गिलगित बल्तिस्तान खे सूबो बणाइण जो ख़्यालु आयो आहे। हुकूमत सब्सिडी ख़तमु करे सूबो बणाइणु चाहे थी। बिलावल चयो त गिलगित बल्तिस्तान जे अवाम खे तब्दीली सरकार जे तबाही खां बचाइणो आहे। हुकूमत अवाम खां रोज़गार खसे छॾियो आहे। महांगाई वधण सां अवाम जो जीअण अज़ाब थी वियो आहे। इमरान ख़ान फ़ौज जो नालो वठी जेका सियासत करे रहियो आहे उहा क़ौमी इदारनि जे तशख़्ख़ुस खे ख़राब करण जी कोशिश आहे। नवाज़ लीग अॻवाननि जो वज़ीर आज़म जी तक़रीर ते रद्दअमल। अहसन इक़बाल चयो आहे त इमरान ख़ान फ़ौज खे तकरारी बणाइण जी कोशिश करे रहियो आहे। हू फ़ौज जो तर्जुमान बणजण जी कोशिश न करे फ़ौज खे जवाब या बयान ॾियणो आहे त उन वटि ISPR जहिड़ो तर्जुमान इदारो मौजूदु आहे। सिलेक्टेड वज़ीर आज़म खां केर बि NRO नथो घुरे ऐं न ई हू ॾेई सघे थो। इमरान ख़ान जी तक़रीर ॿुधी वाज़े थिए थो त खेसि अवामी तकलीफ़ुनि जो को बि अहसासु नाहे रुॻो लेक्चर ॾेई हलियो वञे थो।
अमेरिका में सदारती चूंडुनि लाइ पोलिंग खे 3 ॾींहं गुज़रण बावजूदि नए सदर जो फ़ैसिलो न थियो। रियासत पेंसिल्वानिया में भी जो बाइडन सरसी हासिल करे वरिती। नतीजनि मूजिबि जो बाइडन खे ट्रंप मथां 5587 वोटनि जी सरसी हासिल आहे। 95% वोटनि जी ॻणप मुकमल थी चुकी आहे। जॉर्जिया में 99% वोटनि जी ॻणप मुकमल। जो बाइडन खे ट्रंप मथां 900 वोटनि जी सरसी हासिल। रुगो कुछ हज़ार वोटनि जी ॻणप रहियल। ट्रंप दावा कई आहे त क़ानूनी तौर वोट ॻणिया वञनि त तारीख़ी कामयाबी हासिल करे चुको आहियां। सदारती चूंडुनि में मिली भगत सां धांधली कई वई। धोखे सां कामयाबी जी डोड़ खां ॿाहिरि करण ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जारी रखंदुसि। डेमोक्रेट उम्मीदवार पंहिंजी कामयाबी लाइ पुरुमीद। जो बाइडन अवाम खे पुरसकून रहण जी अपील कंदे चयो आहे त हर वोट शुमार थियणु घुरिजे। पक आहे त वोटनि जी ॻणप पूरी थियण बाद मूंखे कामयाब करार ॾिनो वेंदो। बेटन ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जो मार्च मंज़िल तरफ़ रवान तवां टंडो मोहम्मद ख़ान हैदराबाद बदीन मातली कड़ियो घमर ऐं ॿियनि इलाइक़नि में मोहब्बत सिंध बेदारी मार्च जी गुलनि जी वर्खा सां जीअं हथनि में बैनर ऐं झंडा खयल कारकुननि तरफ़ां वसीलनि ते कब्ज़नि जी कोशिश नामंज़ूर जा नारा। मार्च खे ख़िताब ऐं टाइम न्यूज़ सां ॻाल्हियुनि दौरान अयाज़ लतीफ़ अली जो चयो आहे त सिंध जे वसीलनि ते कब्ज़े खे बर्दाश्त न कंदासीं। बेदारी मार्च जो मक़सदु नंढनि वॾनि शहरनि में सुजागी पैदा करणु आहे। हिकु साज़िश तहत कारूंझर ऐं बेटन सूदो ॿियनि वसीलनि ते कब्ज़ा कया पिया वञनि। पीपल्स पार्टी हुकूमत बि हुन साज़िश जो हिसो आहे। 8 नवंबर ते कराची में गॾु थी वसीलनि जी मालिकी लाइ आवाज़ उथारियो वेंदो। सिंध जे मकानी इदारनि वारे खाते में मुलाज़मनि जी मुक़ररिन ऐं बदिलियुनि ते पाबंदी लागू। सेक्रेटरी सर्कुलर जारी करे छॾियो। सर्कुलर में चयो वियो आहे त लोकल काउंसिल्स जे मुलाज़मनि जे मुक़ररिन ऐं बदिलियुनि जो को बि मामिलो न उमाणियो वञे। ॾिठो वियो आहे त ऑफिसर मुलाज़मनि जूं धड़ाधड़ मुक़ररियूं ऐं बदिलियूं कनि पिया। समारोह में जुॾे नाके भरिसां मासूम न्याणी सां मुबैना तौर ज्यादती जी कोशिश। नींगरी जी दाहुनि ते पाड़े वारनि जवाबदार गोविंद महेश्वरी खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। मुतासिर मासूम न्याणी जे पीउ जी फ़रियाद ते समारोह थाणे ते केस दाख़िल। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जैकबाबाद में निजी स्कूल जे मासूम शागिर्द ते मुबैना तौर तशद्दुद जो नोटिस वरितो। डीसी ऐं डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर खां 3 ॾींहनि में रिपोर्ट तलब। डीसी गज़नफर अली कादरी जो चवणु आहे त चीफ जस्टिस जे हुकुम ते असिस्टेंट कमिश्नर जी सरबराही में कमेटी जोड़ी वई आहे जेका धुरिन जा बयान कलमबंद कंदी। उस्ताद अहमद अली कटपर ते इल्ज़ाम आहे त उन सबक़ पको न हुजण तां 5वीं क्लास जे शागिर्द मोहम्मद साहिल ते सख़्त तशद्दुद कयो हो। कश्मीर पुलिस पारां मुबैना तौर औरतानी आवाज़ ते हिरकजी अगवा थियल नौजवान खे मुक़ाबले बाद बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिबि मयाणी थाणे जी हद में कार्रवाई कई वई त मुक़ाबलो थियो। रोहारी हिकु मुखबी एजाज़ वधायो खे छॾे फायरिंग कंदा फ़रार थी विया। बाज़ियाब थियल नौजवान कराची जे इलाइक़े लतीफ़ टाउन जो रहवासी आहे जंहिंखे महीनो अॻु घोटकी वेझो अगवा कयो वियो हो। कराची जे सोराब ॻोठ वारे इलाइक़े में गैस सिलेंडर धमाके सां फाटी पियो। नींगर सूधो 2 ॼणा मारिजी विया, 3 ॼणा ज़ख़्मी। धमाके खां पोइ पुलिस जो इलाइक़े खे कड़ो। बम डिस्पोज़ल स्क्वाड तरफ़ां बि मुआइनो। मारिजी वियलनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त जुनेजो टाउन में फूकणा भरण वारे सिलेंडर ज़रिए धमाको थियो। एंटी करप्शन सिविल अस्पताल नौशरो फिरोज़ में सरकारी दवाउनि जी मुबैना चोरी समेत करप्शन बाबति शिकायतुनि जी जांच शुरू करे छॾी। इस्पताल जे अकाउंटेंट सदरुद्दीन मखतूम ऐं स्टोर इंचार्ज मोहम्मद हनीफ़ खे 11 नवंबर ते तलब करे वरितो। जवाबदारनि खां गुज़िरियल 5 सालनि जे असासनि, बैंक अकाउंट्स ऐं इनकम टैक्स जा मुकमल तफ़सील बि तलब। लाड़काणो में तालीम खाते अंदरि जाली भर्तियुनि जो इंकशाफ। नैब सखर जांच शुरू कंदे तालीम खाते जे अमलदारनि खे तलब करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त नैब सखर साल 2008 खां 2012 ताईं जाली IDs ठाहे पघारूं जारी करण वारे मामले जी जांच शुरू करे छॾी। लाड़काणे में तालीम खाते जो डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर 10 नवंबर ते रिकॉर्ड सूदो तलब। नैब ज़रियनि मूजिबि लाड़काणो में 300 खां वधीक जाली IDs ज़रिए क़ौमी नाणे खे नुक़सानु पहुचायो वियो। कराची जी शाह फैसल कॉलोनी में वहशी जवाबदार मुबैना तौर पंहिंजी मासी जो गलो कपे खेसि क़तल करे छॾियो।
मक़तूला रुखसाना ज़ाल हक नवाज़ जो लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस जवाबदार इमरान के गिरफ़्तार करे न सघी। पुलिस मूजिब शुरुआती जांच में लगे तो वाक़ियो पैसनि जी लेती जो नतीजो लगे तो जवाबदार की गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। नवाबशाह वेझो ॻोठ महमूद महसर में जवाबदार पारां मिल्कियत खाते मुबैना तौर पंहिंजी गैर शादीशुदा भेण के घुटा ॾेई क़त्ल करण जो इंकशाफ। मक़तूला रुबीना महसर जी नंढी भेण नुसरत इल्ज़ाम हयो आहे त 2 नवंबर ते मुंहिंजे भाउ मुनीर महसर ज़मीन जा पैसा ॾियण बहाने रुबीना के शहदादपुर मां ॻोठ घुराए खेसि घुटा ॾिना। मां पहुतसि त रुबीना हिॾकियूं भरींदे ॿुधायो त मुनीर खेसि घुटा ॾिना ऐं पोइ फौत थी वई। इल्ज़ाम हेठि आयल मुनीर महसर जो मौक़िफ़ आहे त रुबीना जो दिमाग़ी तवाज़ुन ठीक न हुअण सां गॾु हेपेटाइटिस में मुब्तला हुई, जंहिं सबब हू फौत थी वई। नुसरत मूं ते कूड़ा इल्ज़ाम लगाए फासाइण चाहे थी। आरज़ू फातिमा जे अगवा केस में गिरफ़्तार जवाबदार अली अज़हर जे जिस्मानी रिमांड में 10 नवंबर ताईं बाद कराची जी मक़ामी अदालत जवाबदार जो कोरोना टेस्ट कराइण जो भी हुकुम ॾेई छॾियो। ॿुधनी दौरान जांच ऑफिसर आगाह कयो त जवाबदार जी DNA टेस्ट कराइणी आहे। फरार थियल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ भी कोशिश कई पई वञे। अदालत रिमांड वारी पुलिस जी इस्तदा मंज़ूर कंदे चयो आहे त मामले जी आज़ाद जांच लाइ जिस्मानी रिमांड में वाध कई पई वञे। कराची में मुसलमान थियण बाद पसंद जो परिणो कंदड़ आरज़ू फातिमा जे वारसनि अज़हर अली ऐं ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ अगवा जो केस दाख़िल करायो हो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हवां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।